बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। इज़्ज़त माब जनाब डॉक्टर सिकंदर शोरो साहब, सरदार मलक चंगेज़ खान साहब, सरदार मोहम्मद साले बिरहमानी साहब ऐं स्टेज ते वेठल ॿिया दोस्त, असांजा हे घोट ॼाञी सॼी सिंध खां कही आयल दोस्त, अस्सलाम वालेकुम। पहिरें त मां शेख अब्दुल्ला खे मुबारकबाद थियां ॾियो ऐं हे जेके घोटनि खे शादी जूं लख लख मुबारकूं हुजनि, जंहिं सभिनी घोटनि खे हिते गॾु करे हिकु पीउ जो किरदारु अदा कयो आहे, हिकु वॾे जो किरदारु अदा कयो आहे। सच पुछो एॾी दिलि ख़ुशि थी आहे। 6 महीना असां प्लानिंग कई आहे त असां इज्तिमाही शादियूं कंदासीं। प्रोफेसर हमादुल्ला भुट्टो साहिब जी वॾी महिरबानी, चई साईं पहिरें साईं इज्तिमा थो करे, असां ॾिसी उतां कोई सबक़ु हासिलु कयूं। साईं जन कहिड़ा कहिड़ा प्रोग्राम कनि था, कहिड़ियूं कहिड़ियूं सुखियूं ॾियनि था, कीअं अरेंज कनि था। वाक़ई हिते ॾिसी ॼण पंहिंजे पुटनि जी शादियूं हुजनि। साईं एॾो प्रोग्राम कयो आहे, एॾो इहतमाम कयो आहे। साईं तव्हांखे लख लख वाधायूं। जिन दोस्तनि घण घोरनि ऐं अव्हांजी तनज़ीम ऐं स्टेज ते वेठल असांजा सरदार ऐं सोना वॾेरा जिन तव्हांजी मदद कई आहे, सेब साईं लख लख मुबारकूं जा मुंतज़र आहिनि, उन्हनि खे बि असां लख लख मुबारकूं ॾियूं था। डॉक्टर सिकंदर शोरो नौजवान वज़ीर आहे, एॾो महिरबान ऐं शफ़ीक़ आहे। हिकु ॿ दफ़ो असांजो इन प्रोग्राम में गॾिजाणी थी आहे। जंहिं बि दावत ॾिनी आहे, एजुकेशन जो प्रोग्राम हुजे, समाजी प्रोग्राम हुजे, साईं जन ग़रीबनि जी ऐं शागिर्दनि जी हिमत अफ़ज़ल लाइ ज़रूरु वेंदा आहिनि। साईं तव्हांजे खे शुक्रगुज़ार आहियूं। अलाह करे असांजा वज़ीर डॉक्टर सिकंदर शोरे साहिब जहिड़ा सभु थियनि। असुल जेको ही इहतमाम आहे सो घोटनि जो आहे ऐं घोटनि खे सुखियूं ॾियण जो, सभिनी खे ॿुधाइण जो। कोस्तान खां वठी कंध कोट ताईं साईं सभु घोट गॾु कया आहिनि, सभु ज़ातियूं गॾु कयूं आहिनि। साईं वॾी महिनत कई हूंदी। असुल सियासत इहा अथव जेका शेख अब्दुल्ला थो करे। सियासत जो मतिलबु इहो न आहे त वोट वठी वञी वेही रहनि। मुंहिंजो सियासत ते ॻाल्हाइण जी ज़रूरत न आहे, पर असुल सियासत साईं थो करे। असां बि साईं खां सिखंदा आहियूं, पोइ अहिड़ा प्रोग्राम अरेंज कंदा आहियूं। असांजी बि नंढड़ी तनज़ीम आहे। असां बि पंहिंजा 1.25 साल में 26 वॾा प्रोग्राम करे चुका आहियूं। एजुकेशन ते, हेल्थ ते, अखियुनि जूं कैंपूं ऐं मेडिकल कैंपूं ऐं नंढड़नि जा तोरह कराइण ऐं हाणे इज्तिमाही शादी इंशाअल्लाह अप्रैल में असां बि 100 घोटनि जूं शादियूं कराइण जो इरादो रखूं था। अॼु हिते अचण जो मक़सदु बि इहो ई हुयो त असां घोटनि सां मिलूं, असां उन्हनि दोस्तनि सां मिलूं, असां ही सिस्टम सिखूं त कहिड़े तरीक़े सां साईं जन महिनत कई आहे। साईं हेतिरा दोस्त घुराया आहिनि, हेतिरा ऑफिसर ऐं वॾा वज़ीर आया आहिनि, सहाफ़ी असांजा आया आहिनि ऐं एॾो साईं अरेंज कयो आहे हिननि घोटनि जे लाइ, ॼण त हिकु पीउ जी हैसियत थो रखे। सभिनी खे मुबारकूं हुजनि। साईं अब्दुल्ला शेख साहिब खे बि वॾी वॾी मुबारकूं।